10 खां 15 मिंटनि जो रस्तो आहे जेको हींअर असांखे कलाक खां 1.5 कलाक लॻी वञे थो। हिन रोड जी जेका आहे ठेकेदार खे पेमेंट बि थी वई आहे, पर पोइ बि इहे ठेकेदार ख़बर न आहे त कमु छो नथो करे। असां शहरनि जी जेका आहे इंजीनियर सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उहो इंजीनियर चए थो जेको आहे पेमेंट बि थी वई आहे ठेकेदार खे, पर ठेकेदार हिन खे कमु करण में ताख़ीर करे रहियो आहे। ख़बर न आहे त वजह छा आहे। असां मोटरसाइकिल ते अचूं था, वॾी मुश्किलात आहे, को मरीज़ खणी वञूं था, ॾाढी तकलीफ़ थिए थी। मोटरसाइकिलुनि जा टायर जेके आहिनि तबाह थी विया आहिनि, टायर जेके मटाए मटाए असां थकिजी पियूं। हे त असां वटि जेके ग़रीबाणी हिकिड़ी मोटरसाइकिलियूं आहिनि, गाॾियुनि वारा जेके कारुनि ते अचनि था उन्हनि जा लखे रुपए जा नुक़सान थी रहिया आहिनि, पर अफ़सोस जे ठेकेदार जे कन ते जूअं बि चुरे। ख़बर न आहे त हिन खे उहो सियासी कहिड़ो हथु आहे जेको कमु नथो करणु ॾिए। असां आला अख़्तियारनि खां इहा घुर कंदासीं त ख़ुदा जे वास्ते हिननि मारूड़नि ते इहो जेको रहम खाई हिन रोड खे जेको 100 ॻोठ अचण वञण जो जेको सफ़र कनि था, रोज़ जो सफ़र आहे, 100 ॻोठाणा जेके कनि था उहे हिन रोड खां महरूम आहिनि। शागिर्द आहिनि, उस्ताद आहिनि या मरीज़ आहिनि, उहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, उन्हनि जूं मुश्किलातूं ख़तमु कयूं वञनि।